साथियों अस्सलाम वालेकुम। अक मौजूद जी उम्मीद है तो तव्हीं सब खुश हूंदा। साथी जो हफ़्तेवार पाण जो वीडियो चयोसीं हर चैनल जे दोस्तनि लाइ ठाहींदासीं, अॼु हुन ते ॻाल्हायूं था। उहो इन करे थोरो डिस्टर्बन थी आहे ऐं पाण बि थोरो मसइलनि कनि में फाथल हुअसि। सिंध विजन नाले चैनल आहे जेको साथी असांजो हलाईंदो आहे, मीर टाल्प। उहो साथी असुल हैदराबाद जो आहे, हींअर इंग्लैंड में रहंदो आहे। वाहिद दुनिया में घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पाण ज़ाती ज़िंदगी में कमु करे, महिनत करे, पोरियो करे, उतां जेका कमाई हथ कंदा आहिनि या 5 रुपया हलाल जी रोज़ी जा हथ कंदा आहिनि, उन्हनि मां मिसकीन, पोरियत इलाइक़े जे माण्हुनि जी सार लहंदा आहिनि। हे साथी मुंहिंजे अंदाज़ो आहे त 5 खां 7 घर अहिड़ा हूंदा जेके मिसकीन यतीम आहिनि, जिन खे उन पंहिंजी पघार जो हिसो मोकिलींदो आहे। जेके हलाईंदा मूंखे ज़ाती ख़बर आहे, साथी खां मूं कोन पुछियो आहे, मूंसां बि वंड कंदो आहे। साथी वतन दोस्त माण्हू हूंदा आहिनि जेके कहिड़ी बि जॻह ते हुजनि, इंसान दोस्त माण्हू हूंदा आहिनि जहिड़ी बि जाइ ते हुजनि, पर हुन मां जेका वतन दोस्ती हूंदी आहे उहा ज़ाहिर थींदी आहे। साथियो यूट्यूब चैनल आहे सिंध विजन नाले, साथी आहे 331 सब्सक्राइबर आहिनि, 10 वीडियोज़ रखियल अथव। अहिड़ा खोड़ साथरा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके सिंधी दुनिया जे ॿाहिरिनि इलाइक़नि मुल्कनि में हूंदे बि पंहिंजे वतन जी ॻाल्हि कंदा आहिनि। साथी जे लाइ हेतिरो आउं ज़रूर चवंदुसि त जेके तव्हांखे ज़िंदगी में जेके मुंहिंजो आवाज़ ॿुधो था हुन में जेकॾहिं अगरि को वतन दोस्त माण्हू मिलिया हूंदा, इंसान दोस्त माण्हू मिलिया हूंदा, कमेंट करे उन ते पूरो लहण वारा जेकॾहिं माण्हू मिलिया हूंदा त उन्हनि मां हे साथी बि हिकु आहे। साथी जो चैनल खे यूट्यूब खे सब्सक्राइब बि करियो ऐं बेल आइकन जे बटन खे बि दॿाइजो, छो जो साथी आहे जेके वीडियो आहिनि उहे ॾाढा शाहूकार ठाहींदो आहे। हुनजे वॾे में वॾी जेको वीडियो मूंखे वणी उहा आई आहे त जेका हुते आहे, हुते इंग्लैंड में हिकिड़ो रोड आहे जंहिंजो नालो आहे इंडस, छो जो सिंधु दरिया जो पुराणो नालो इंडस आहे। उन ते हिकिड़ो शाहूकार माना ठहियल आहे व्लॉग। ॿियो हिकिड़ो व्लॉग ठहियल अथव जॾहिं बरेसगीर ते अंग्रेज़नि कब्ज़ो पे कयो, उहे जंहिं जॻह तां हुननि ॿेड़ा कढिया उन जॻह ते साथी बि हिकिड़ो व्लॉग ठाहियो आहे त कीअं ॿेड़ा निकिता, उहा एरिया कहिड़ी, हाणे कहिड़े अंदाज़ में आहे। इहो इन करे था चऊं त साथी जी जेका महिनत आहे उहा जसलणो आहे। साथी मूंखे चवंदा त कॾहिं कॾहिं हुन साथी सां राब्तो थींदो आहे त मूंखे चवंदो आहे त मुंहिंजे चैनल जो सब्सक्राइब हल न वधनि, मूंखे चैनल हलाइण जी बि ज़रूरत कोन्हे का। हुनजी ईमानदारी हीअ आहे, वॾी ॻाल्हि आहे त हुन हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो वीडियो रखियो, हुन में हुनखे कॉपीराइट लॻो। हुन जॾहिं कॉपीराइट लॻो त हुननि चयो त असां वटि अचो, यूट्यूब जी हिकिड़ी अदालत थींदी आहे, उन में तव्हां अचो ऐं पंहिंजे सवालनि जा जवाब ॾियो था कॉपीराइट छो कयो आहे। साथी हुते वञण ताईं क़बूल कयो, लिखत में हुननि खे ॾिनई तव्हां वाक़ई कयो आहे, जेका तव्हां सज़ा ॾियो त क़ाबिल क़बूल आहे। अहिड़ा सचा माण्हू जेके सिस्टम सां बि कूड़ न हणनि, उन्हनि माण्हुनि खे उत्साहण लाइ पाण वीडियो ठाहियो आहे। मूं चयो आहे जेको त वारे सां हर हिकु सिंधी नौजवान जे हर हिकु चैनल ते आउं ॻाल्हाईंदुसि, हुनखे उत्साहण लाइ। जेके बि वतन दोस्त माण्हू आहियो, जहिड़े बि क़िस्म जा, जंहिं बि जॻह ते रहो था, मुंहिंजो आवाज़ ॿुधो था, पुलिस में आहियो, वकील आहियो, डॉक्टर आहियो, उस्ताद आहियो, शागिर्द आहियो, हारी आहियो, ज़मींदार आहियो, वॾेर आहियो, सरमाएदार आहियो, जागीरदार आहियो, यूट्यूब ते अचो। इन लाइ भले न अचो तव्हांखे पैसनि जी ज़रूरत न हुजे, पर इन लाइ अचो त यूट्यूब उहा लाइब्रेरी आहे जितां तव्हांजो पोरियो, तव्हांजो कमु कॾहिं बि गुम न थींदो। तव्हांजा पोयां नसुल बि जॾहिं बि तव्हांखे सर्च कंदा तव्हां ज़ाहिर थी पवंदो, तव्हांजो पोरियो, तव्हांजो हक़ीक़ी कमु ज़ाहिर थी पवंदो। इन करे अचो त यूट्यूब ते अचूं। सिंधी माण्हू पंहिंजी जेका एनर्जी फेसबुक खे, यूट्यूब हिनखे ॾियूं था न, टिकटॉक खे ऐं व्हाट्सअप खे, इन खां बहितर आहे त पाण यूट्यूब ते अचूं। ऐं यूट्यूब ज़बरदस्त क़िस्म जो माण्हू खे उत्साहींदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हू सां इंसाफ़ कंदो आहे त जेको पोरियो करे थो हुनजो पोरियो कंहिं बि सूरत में नाहे विञाईंदो, अर्निंग ॾींदो आहे उन खे। इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां सां। हर हफ़्तेवार जीअं पाण चयोसीं त हर हफ़्तेवार हिकु वीडियो ठाहींदासीं। साथी मीर जो जेको चैनल आहे उहो सिंध विजन नाले, उनखे सब्सक्राइब करियो त जीअं हुन साथीअ खे बि उत्साह अचे। थधो थी वियो आहे, भलो कमु हूंदो त मूंखे वणंदो आहे, पर उहो थधो थियो आहे, इन करे हुनजे लाइ रखूं था त इहे अहिड़े क़िस्म जे ॿाहिरीं दुनिया में बि जेके रहनि था माण्हू, जेके सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था, सिंधी क़ौम ॻाल्हि जे दर्दनि खे बयानु कनि था, खोड़ सारा सवाल साथी रखंदो आहे। ऐं अंग्रेज़नि कीअं इन्हनि मुल्कनि ते, इलाइक़नि ते, बरे सगीर ते कब्ज़ो कयो, उन ते ज़बरदस्त क़िस्म जो व्लॉग ठाहींदो आहे, डॉक्यूमेंट्री ठाहींदो आहे, पाण साफ़ बि आहे। उन साथी खे बि उत्साहियूं त तूं बहितर कमु करे सघंदो, असांखां ई बहितर करे सघंदो, महिनत थो करी ऐं बहितर करण जी कोशिश कर, अञा बहितर करे सघंदो। त पाण अॻिले वीडियो में वरी कंहिं ॿिए साथी सां ॻाल्हाईंदासीं। साथी लाइ हिकु बैत मां सदाईं अर्पींदो आहियां, उहो साथी लाइ वरी बि अर्पियूं था त हिकु कसर दर लख कोड़े अथसि गिड़कियूं, हिकु कसर दर लख कोड़े अथसि गिड़कियूं, जेॾां करियां परख तेॾां सजणो साम्हूं,
हक़ मौजूद जीअं सिंध असांजे वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरड़ो तराज खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटण खे दबाइजो जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं।